अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद। नज़र ॾींदासीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते। हाकारी अचण जी शरह 4 महीननि जी बुलंद तरीन सतह ते पहुची वई। कोरोना विघे वधीक 37 मरीज़ मौत। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 2304 केस ज़ाहिर। वबा सचलन जो अंग 3,52,296 थी वियो। गुज़िरियल 24 कलाकनि अंदरि केस वधंदा विया। पंजाब में 1,08,822, में 41,472, बलूचिस्तान में 16,247 ऐं गिलगित बल्तिस्तान में 4,416 केस रिपोर्ट। पेशावर हाई कोर्ट जो चीफ जस्टिस वकार अहमद सेठ कोरोना वायरस में गे फौत। वज़ीर आज़म इमरान खान, बिलावल भुट्टो ज़रदारी, आर्मी चीफ जस्टिस गुलज़ार अहमद पारां जस्टिस वकार सेठ जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार। पाकिस्तान बार काउंसिल ऐं सुप्रीम कोर्ट बार जो मुल्क में सोग जो ऐलान। भारत लाइन ऑफ कंट्रोल ते अगराई खां न मुड़ियो। LOC ते रख चक्रीय खंजार सेक्टर से बिना जवाब फायरिंग में एक शहरी शहीद। बंदूकों खामोश थी वयूं। बुरी की हालत थी, बहुत बुरी की हालत थी। कश्मीर में इज्तमाही जिनसी ॾाढाई जो निशानो बणियल औरत ऐं संदसि मासूम नियाणी वारो मामलो। केस में घुर्बल वधीक जवाबदार इख्तियारनि जी नोटिस वठण बावजूद कानून जी पकड़ में न अची सघिया। चाणका अस्पताल लाड़काणो में दाख़िल बाड़ी खे पेट सर्जरी खां CLF चिल्ड्रन एमरजेंसी में मुंतकिल करे आइसोलेशन में रखियो वियो। अस्पताल इंतजामिया जो चवणु आहे त बाड़ी जो इलाज हलंदड़ आहे ऐं तबियत बहितर आहे। अस्पताल में मिलण लाइ घणनि माण्हुनि जी अचण सबबि नींगरी खे छाती में इंफेक्शन थी पियो आहे। गिलगित बल्तिस्तान में चूंड मुहिम अॼु राति 12 वॻे खां ख़त्म करण जी हिदायत। चीफ इलेक्शन कमिश्नर जो चवणु आहे त ज़ाब्ता इख़लाक़ जी भनकड़ी ते कानूनी कार्रवाई कई वेंदी। मुख़ालिफ़ धुरकबाणनि पारां धांधली जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। वक़्त खां अॻु इल्ज़ाम हणणु सम्झ खां ॿाहिरि आहे। सियासी ताक़त जो मुज़ाहिरो कंदी जलसे के नून लीग जी नायब सदर मरियम नवाज़, अॻूणो वज़ीर आज़म शाहिद खाकान अब्बासी, एहसन इक़बाल ऐं ॿिया अॻवान ख़िताब कंदा। जलसे में 10,000 खां वधीक कुर्सियूं लॻायूं वयूं। सिक्योरिटी खे हाई अलर्ट कयो वियो। वारियूं दरख़्वास्तूं मंज़ूर। एहतसाब अदालत में वाटर सप्लाई स्कीम ऐं जाली बैंक अकाउंट रेफरेंस जी ॿुधणी ठटो वाटर सप्लाई स्कीम जी ॿुधणी 16 नवंबर ताईं मुलतवी। एहतसाब अदालत जे जज जो चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जी हिदायत ते घणी देरि न कबी। PPMN खुर्शीद शाह ख़िलाफ़ आमनी खां वधीक असासा रखण वारे रेफरेंस में शरीक जवाबदार जुनैद कादिर शाह जी ज़मानत मंज़ूर। सिंध हाई कोर्ट जवाबदार जो हिकु हफ़्ते लाइ हिफ़ाज़ती ज़मानत मंज़ूर कंदे नैब खे गिरफ़्तारी खां रोके छॾियो। कराची के मंगो पीर वारे इलाइक़े में CTD जी कार्रवाई इंतहाई घुर्बल ॿ दहशतगर्द मारिजी विया। CTD इंचार्ज जो चवणु आहे त पाबंदी महल तंज़ीम जे 2 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार कयो ऐं 2 फरार थी विया। जवाबदारनि 2011 ऐं 2014 में मज़हबी टारगेट किलिंग जो एतराफ़ कयो।
मंझियो में जीरा बिरादरी जी विंदरियन में झेड़ो एक ॼणो मारिजी वियो 3 ॼणा ज़ख़्मी फौती जो लाश ऐं ज़ख़्मी खे अस्पताल मुंतक़िल।